अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम क़बूल हुजे। उमेद कयां तव्हां ठीकु ठाक हूंदा, जिते बि हूंदा ख़ैरियत सां हूंदा। ऐं अॼु तव्हां सभिनी सां जेको सो अचानक प्रॉमिस कयो त तव्हां सां लाइव मुलाक़ात थींदी। एंड अॼु जी मुलाक़ात सिर्फ़ु इन वे ते त संडे हुयो, ऐं संडे ते स्पेशली कॾहिं कॾहिं अचण ते ॾाढी जेको आहे सो हूंदो आहे। खोड़ सारा व्यूअर्स मैसेज कंदा आहिनि, इनबॉक्स में तव्हां सभु एतिरी मोहबत ॾींदा आहियो ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि तव्हां सभिनी सां। त यकीनन जेको आहे सो दिलि चवंदी आहे त रिप्लाई बि ॾिजे, उन्हनि सां हाल अहिवाल बि कजे। ऐं हर वक़्तु हिकिड़ी मसरूफ़ियत या को न को कमकार त हूंदो आहे, पर उहे सभु चवंदा आहिनि त असांखे हर वक़्तु को न को जेको आहे सो रिप्लाई मिलंदो रहे। त मां इन करे सोचींदी आहियां त मां हलके तमामु घणी थोराइती आहियां तव्हां सभिनी जी मोहबतुनि जी, तमामु घणी जेको हिकिड़ो तव्हांजे रिस्पेक्ट सां हिकिड़ो रिश्तो ॿधियलु आहे। ऐं जेके जेके बि पंहिंजो वक़्तु पंहिंजो क़ीमती कढी करे कमेंट्स कंदा आहिनि, तमामु घणी उन्हनि सां मोहबत, तमामु घणी उन्हनि जी थोराइती आहियां। ऐं उन ॾींहुं जॾहिं मां तव्हांखे थैंक्स करणु आयसि, जॾहिं मुंहिंजा 1 मिलियन कंप्लीट थी विया हुया, त माशाल्लाह उन खां पोइ बि माशाल्लाह मां चवां ज़रूरु त यकीनन तव्हांजे मोहबतुनि जे करे ई सभु कुझु आहे, तव्हांजे रिस्पेक्ट जे करे आहे। त वरी उन खां पोइ बि माशाल्लाह 50,000 खां मथे जेके ॿिया बि असांजा फॉलोवर्स आहिनि। सो बहरहाल असांजो इहो सिलसिलो तव्हां सां गॾु ई आहे ऐं मसरूफ़ियतूं सभिनी जूं हूंदियूं। अॼु संडे ते तव्हां सभिनी छा कयो, हाल अहिवाल ज़रूरु पंहिंजे इनबॉक्स में ॾींदा हाणे। ऐं खोड़ सारा असांजा व्यूअर्स माशाल्लाह हिन वक़्तु असांखे ऑनलाइन ॾिसी रहिया आहिनि। सभिनी खे जेको आहे सो अगेन जेके हाणे जिन जिन जॉइन कयो आहे उन्हनि जे लाइ बि संडे स्पेशल आहे। त यकीनन तव्हां ॾिठो हूंदो त ईद जूं मसरूफ़ियतूं हुयूं, उन्हनि में मसरूफ़ियतुनि में खोड़ सारा जी त ईद शो प्रोग्राम्स वग़ैरह सभु तव्हां ॾिठा ऐं उन्हनि जो तमामु घणो तव्हां रिस्पॉन्स ॾिनो। ऐं उनखां अलावा तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त जेके मुंहिंजे पेज ते काफ़ी सारियूं पोस्ट मां छॾींदी रहां थी, ऐं तव्हां सभिनी जो फीडबैक जेको हूंदो आहे ऑन द स्पॉट तमामु बहितरीनु हूंदो आहे। मां तमामु घणी थोराइती आहियां तव्हां सभिनी जे इज़त जी, मान जी। काफ़ी सारा अहिड़ा माण्हू जेके मुख़्तलिफ़ कमेंट्स कंदा रहंदा आहिनि, मां उन्हनि जी बि तमामु घणी थोराइती न हुजंदी आहे। असुलु ॻाल्हि इहा हूंदी आहे त तव्हां पंहिंजो वक़्तु कढी करे जंहिं महिल कंहिंखे कमेंट कयो था, त माना एतिरी तव्हांजी प्रायोरिटी आहे, या तव्हां वक़्तु कढी करे उन्हनि जे लाइ कुझु लिखो था, या तमामु घणी मोहबत आहे तव्हांजी। तव्हां सभु कीअं आहियो, तव्हां सभिनी जूं मसरूफ़ियतूं छा थियूं हलनि, अगरि इनबॉक्स में कुझु ॿुधाइणु चाहियो त ज़रूरु ॿुधायो। ऐं अॼु संडे आहे, संडे ते यकीननि सभिनी जी हिकिड़ी ऐं लॉकडाउन आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां इहो ज़रूरु तव्हां सभिनी खे चवंदी हलंदमि त SOPs खे फॉलो कयो, ऐं तमामु घणी केसिस में इज़ाफ़ो आयो आहे। ऐं अदा सजाद सुहाग जे लाइ मां ज़रूरु चवंदसि त जेके असां हमेशह मुंहिंजो जाड़ो करे छॾींदा आहियूं, असां हमेशह मॉर्निंग शो में जेको आहे सो हिकु जोड़ सां गॾु रहिया आहियूं काफ़ी साल तव्हां सां गॾु। उन्हनि जे लाइ असां दुआगी आहियूं, ऐं तव्हां बि उन्हनि जे लाइ खोड़ सारी दुआऊं कंदा त हू उन्हनि खे अलाह से सिहतियाबी ॾे। उन्हनि जूं जेके जीअं मूं ॿुधो त जेके टेस्ट पॉज़िटिव आया, त मूंखे ॾाढी जेका सा तमामु घणी दिली तौर ते माना फ़िक्रमंदी बि थी। ऐं असांजी हिकिड़ी टीम सां गॾु असां हिकिड़े फैमिली मेम्बर्स वांगुरु बि आहियूं, त उन्हनि जे लाइ तमामु घणी दुआऊं तव्हां लिखियूं हुयूं, तव्हां सभिनी सां पोस्ट बि शेयर कई हुई। त उन जे करे मां ज़रूरु चवंदसि, ऐं अक्सा जे लाइ बि खोड़ सारियूं मां दुआऊं करायूं। ऐं तव्हां सभई बि मिली जुली करे जेको आहे सो असां सभिनी जे जेका बि असांजा आर्टिस्ट आहिनि, जेके खोड़ सारा असांजा फैमिली मेम्बर्स आहिनि, असां लाइ सभई जेके ख़ासि करे असांजे ख़ानदान या घर सां जेके माण्हू जुड़ियल हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी लाइ बि दुआऊं आहियूं त अलाह सां ई करे इंशाअल्लाह ताला मुंहिंजो मालिक सभिनी खे सिहतियाबी ॾे। तव्हां सभु जेके असांजा ॾिसण वारा व्यूअर्स आहियो, उन्हनि सभिनी जे लाइ मां तमामु घणी दुआगी आहियां त मुंहिंजो मालिक तव्हांखे जेका असां सिहत ॾे, ऐं कोरोना खां तव्हां सभिनी खे महफ़ूज़ रखे, ऐं तव्हां सभु सिहतियाब हुजो, हमेशह ख़ुशि हुजो पंहिंजे बचड़नि सां। छो जो तव्हां हिकु शइ नोट कई हूंदी त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि हली रही हुई त खोड़ सारा माण्हू चवनि था न त जंहिं वक़्तु असांखे न्यूज़ ॿुधण में अचनि थियूं त असां काउंटिंग जो जेको हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे सो ॾिसंदा आहियूं, त घणे क़दुरु माण्हू चवंदा आहिनि त भई हेतिरा माण्हू डेथ करे विया, हाणे एतिरो थियो। हुननि जे लाइ त हिकिड़ो अंग चेंज थींदो वेंदो आहे, पर असांजे लाइ फ़िक्रमंदी इहा हूंदी आहे त असां जेको घर जो भाती या असांजो को फैमिली मेम्बर या असांजो को रिलेटिव जेको बि हिन फ़ानी दुनिया मां अगरि कंहिं बीमारी विघे हलियो वञे थो, असांजे लाइ उहो केॾो तकलीफ़ दे अमल हूंदो आहे। त जेके जेके हिन दुनिया मां विया आहिनि, उन्हनि जे लाइ तमामु घणी दुआ आहे। ऐं जेके जेके असां हिन वक़्तु जेके बीमारी में मौजूदु आहिनि, जिन जी ट्रीटमेंट हले थी पई, उन्हनि जे लाइ तमामु घणा दुआ आहियूं त अलाह हुननि खे सिहत ॾे। तव्हां ज़रूरु पंहिंजो ख़्यालु करियो, पंहिंजे फैमिली मेम्बर्स जो वधि खां वधि ख़्यालु करियो, त उन जे करे
असां बि पंहिंजे घरनि मां तक़रीबन मोस्टली घणे क़दुरु निकिरणु जेको आहे सो छॾे ॾिनो आहे। काफ़ी घटि क़दुरु पंहिंजे मतिलबु लिमिटेड जेको पंहिंजो तमामु अहम यानी को ज़रूरी कमु आहे त असां किथां घर खां निकिरूं था या पंहिंजे ॿारनि जो पंहिंजे फैमिली मेंबर जो सभिनी जो तमामु घणो ख़्यालु रखूं था। ऐं आउं त ज़रूरु चवंदसि तव्हां हुननि जो बि ख़्यालु कयो छो जो असांजा जेके फैमिली मेंबर्स हूंदा आहिनि या असां जेके घर जा भाती हूंदा आहिनि असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखंदा आहिनि, असांजे लाइ इहो सभु कुझु हूंदा आहिनि। त यकीननि तव्हां सभु हुननि जो ख़्यालु रखंदा। ऐं माशाल्लाह असां 1400 यानी की 1400 माण्हू हिन वक़्तु असां सां गॾु लॻभॻि 1500 माण्हू असां सां गॾु लाइव मौजूदु आहिनि। सभिनी तमामु घणी थोराइती आहियां। ऐं तव्हां इनबॉक्स में अगरि पंहिंजे हवाले सां का ॻाल्हि लिखणु चाहियो था या मतिलबु लॉकडाउन में तव्हांजो टाइम कीअं थो गुज़रे, तव्हां कहिड़ी जेका असां हाले वाल तक ग़ुलाम मुस्तफ़ा भलो लिखंदा ज़िंदगी में हरदम हंसते रहो। बिल्कुलु लख तौरान तव्हांजे दुआनि सां ई असां मुस्कुरायूं था, असांजी मुस्कुराहटूं तव्हांजे दुआनि ते ई ॿधियल आहिनि, हिन में कोई शक न आहे। तव्हां सभु तमामु घणी मोहबतूं इज़तूं मान ॾियो था ऐं इन्हनि ई मोहबतुनि जे करे असांजी हर पल इहा कोशिशि हूंदी आहे हरदम त असां अॻिते वधंदा रहूं, तव्हां सां कुझु हाले वाल हमेशह थींदो रहे, पंहिंजूं एक्टिविटीज़ रखंदा आहियूं। ऐं रिसेंटली मुंहिंजो हिकिड़ो मैशअप हाणे जेको लॉन्च थियो आहे अदा कामरान सां गॾु, उन जेको सो मैशअप जी तमामु घणो फीडबैक तव्हां ॾिनो आहे। कामरान सोलंकी सां मां डुएट कयो आहे ऐं उहो आहे तव्हांजे पंहिंजे घरनि में शादियुनि में मतिलबु जेके बि बहितरीनु ओकेजन थियनि था, सुठा सुठा घर में फंक्शन्स थियनि था, उन्हनि में तव्हां हलाए करे उन सॉन्ग खे इंजॉय करे सघो था। उन में असांजे सिंध जा टोटल जेके बि सिंधी गीत हूंदा आहिनि जेके असां शादियुनि में इंजॉय कंदा आहियूं उहे तव्हां उते सेलिब्रेशन में तव्हां डांस कयो, मज़ा कयो, इंजॉय करे सघो था। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त उन सॉन्ग जो त फीडबैक तव्हां तमामु बहितरीनु ॾिनो आहे, पर खोड़ सारा माण्हू असांजे जेके एल्बम्स वग़ैरह जे लाइ जेके वेट में हुया त जेको आहे कुझु एल्बम्स वग़ैरह मां डिले कया सिर्फ़ु हिन लॉकडाउन जे करे ऐं कोरोना वायरस जे करे, त मां न ॾिनो टाइम, इन जे करे जो थोरो हल्को फीवर थियो, तबियत ख़राबु रही, त मां उन जे करे चयमि त बहितर इहो आहे त माण्हू पंहिंजे घर में आराम करे। वालेकुम अस्सलाम, खोड़ सारा असांजे इनबॉक्स में सलाम कनि था। इरफान सुमरो बि अदा असांखे सलाम थो करे, वालेकुम अस्सलाम जी लख थोरा तव्हांजा। ऐं उनखां अलावा जेके से ॾिसण वारा जेके असांजा हिन वक़्तु आहिनि लाइव मौजूदु, उन्हनि जी अॼु संडे जी एक्टिविटी छा रही त मुंहिंजो संडे ते अची करे पेज ते तव्हां सां गॾु लाइव कुझु हाले वाल कजे, कुझु कचहरी कजे। ऐं अच्छा बहादुर हुसैन लिखनि था त कैसी हो आप जी, बिल्कुलु ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ। कॾहिं कॾहिं थोरो थोरो विच में उर्दू भी ॻाल्हाईंदी आहियां छो जो खोड़ सारा व्यूवर्स आहिनि जेके उर्दू स्पीकिंग आहिनि, बहुत सारे हमारे ऐसे हैं काफ़ी सारा असांजा जेके ऐसे स्पॉन्सर्स आहिनि, काफ़ी सारा असांजा जेके बहुत हमारे ना उर्दू में मैं ॻाल्हायां तो वो भी थोड़ा समझन ना, हाल वाल कन भाई आप लोगों के लिए भी मैं ज़रूर ये कहूँगी। बहुत सारे हमारे ऐसे जो है ना व्यूवर्स हैं हमारे, वो उर्दू स्पीकिंग होते हैं। मैं यही बात कहना चाह रही हूँ कि वो कहते हैं कि हमें सिंधी समझ आ जाती है लेकिन हम बोल नहीं पाते, या समझने के लिए मतलब स्कूल में तो सब पढ़ते हैं, तो उसके लिए बहुत ही ज़्यादा अच्छा सैयदा उमदा फराज चंदू, आपने मेकअप बहुत अच्छा किया था, मेकअप सुठो कयो मां आफ्टर लॉन्ग टाइम तैयार थी आहियां। हिते तैयार थिया हुआसीं पंहिंजी फैमिली सां गॾु, जेको हुजे घर में एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, वरी पोइ मां मेकअप ॾाढो घटि कंदी आहियां ऐं अॼु वरी पोइ मेकअप कयो तव्हांजे लाइ तयारु करे। त मेकअप त ज़रूरी आहे न, मेकअप खां बग़ैर त ज़ाहिरी ॻाल्हि थोरो किसो लेडीज़ जो किथे हलंदो आहे सो उन जे करे। एंड थैंक यू सो मच अदा नज़र, तव्हां भेण करे सॼो आहे, तव्हांजे लाइ तमामु घणी रिस्पेक्ट आहे, तमामु घणी लख थोराइती आहियां। ऐं उन खां अलावा अल्लाह ब्लेस यू, थैंक यू फरीद करीम साहब। एंड अच्छा खोड़ सारा माण्हू ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि त पंहिंजा नाला ज़रूरु शामिलु कयो। मूंखे हिकिड़ी शइ ज़रूरु थींदी आहे त मां अगरि कंहिंजा नाला शामिलु कयां, पोइ कंहिंजा नाला रहिजी वेंदा आहिनि, कंहिंजा नाला शामिलु थींदा आहिनि, मूंखे थोरो ॾुख थींदो आहे। चवंदी आहियां ईअं न कंहिंजा नाला खणो, कंहिंजा नाला न खणो, त केॾो इंसान खे अफ़सोस थींदो आहे त यार हू चवंदा मुंहिंजो नालो खयूं, ॿिए कंहिंजो नालो न खयूं। त उन करे मां ज़रूरु चवंदमि त तक़रीबन मां कोशिशि इहो ज़रूरु कयां थी पई त जेके जेके असांजे फ्रंट ते फेस शुरू खां वठी आया, हाणे मां शुरू खां जेके ॻाल्हियूं कंदी आयसि उन में केतिरा सारा नाला हली विया। खान साहब भी मैसेज कयो आहे, शैला गुल मेहरबानी करके जवाब ज़रूर दें, इसरार अहमद बलोच, थैंक यू सो मच जी। ऐं आप सब लोग मुझे बताएं जो आज संडे के दिन उनकी क्या एक्टिविटी रही और आप लोगों ने एहतियात किया है या नहीं, घर में बैठे हैं, लॉकडाउन है, डेफिनेटली अभी टाइम
हमारी हुकूमत को भी वैसे कुछ समझ नहीं आ रहा, कभी हमारे जो फैसले हैं वो कभी 6 बजे तक चले जाते हैं तो कभी 8 बजे तक चले जाते हैं, मार्केट्स खुली रहेंगी किस तरह से, क्योंकि हमारे पाकिस्तान में बहुत ज़्यादा कारोबार पे, कामों में और हर चीज़ पे बहुत ज़्यादा फ़र्क आया है। डेफिनेटली डिस्टर्ब हो जाती है पूरी लाइफ। एंड उसके अलावा जो भी मैं आपको ये ज़रूर एक पर्सनल एडवाइस ज़रूर दूंगी कि बहुत ज़्यादा रश से बचें। एंड उन खां अलावा माना तव्हां जेको गैदरिंग्स कयो था पाण में, उन्हनि खां जेतिरो थी सघे त पंहिंजे पाण खे बचायो। मेहर अली नवाब शाह खां मैसेज कनि था असांखे, ऐं मोहम्मद बख्श बि मैसेज कयो आहे, मुर्तज़ा अली असगर असांजो अॼु असांखे लाइव ॾिसनि था। एंड ज़ाहिद हुसैन बि आहिनि, अॼु ख़ुशि था आहियो, अलाह जा एहसाननि। साहिल राजपूत, अच्छा ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदी रहे त साहिल सां वरी सुहेल जो नालो यादि आयो त सुहेल असांजो जेको सो मुंहिंजो शुरू खां वठी काफ़ी अरसे खां जीअं हिकिड़ो फैन क्लब हूंदो आहे जिन सां जुड़ियल, उहो मुंहिंजा फैन हुया। ऐं पोइ उन्हनि जी मुलाक़ात थी असां सां, त हाणे त प्यारा भाउ आहिनि, ऐं उहे बि जेके असांखे तमामु घणी मोहबत ॾियनि या इज़त ॾियनि त उहे असांजा भाइर आहिनि जहिड़ा असां तमामु घणी रिस्पेक्ट रखनि था। अॼु सुहेल गुलजी जी बर्थडे आहे, उनखे मां पंहिंजे अॼु तव्हां पेश तव्हां जॾहिं लाइव आई आहियां त मां ज़रूरु उनखे विश कयां थी त हैप्पी बर्थडे टू यू। अलाह तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, आबाद हुजो, खोड़ सारियूं बर्थडे पंहिंजो सेलिब्रेट कंदा रहो। ऐं वीडियो बि मां तव्हांखे सेंड करे चुकी आहियां। ऐं हुन लाइ यूसुफ असांखे मैसेज कयो आहे, शाकिर अली शाह मैसेज कयो आहे, रियाज़ मला मैसेज कयो आहे, ऐं सफ़दर एंड ईद मोहम्मद ब्रोई बि असांखे मैसेज कयो आहे। आमिर अच्छा ख़ासि केली आहिनि, नाज़िम चाचड़ आहिनि, खोड़ सारा ॿिया असांजा व्यूअर्स ॾिसनि पिया असांजो प्रोग्राम अॼु लाइव। त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॾिसो एक्टिविटीज़ आहिनि, असां पंहिंजी मसरूफ़ियत खे पंहिंजे कमनि खे जेको आहे सो पंहिंजे तरीक़े सां यूटिलाइज़ करे सघूं था। हूअं असांखे डिस्टर्बेंस सभिनी खे तमामु घणी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमकार माण्हू जा परेशानी तरफ़ हलिया वञनि था ऐं खोड़ सारा मसइला असां लाइ इहे पैदा थियनि था। त असां पंहिंजे टाइम टेबल खे कीअं शेड्यूल खे सेट कयूं, शॉर्ट टाइम में असांखे घणा कमु करणा हूंदा आहिनि, त उनजे करे वरी लॉकडाउन जे करे त डिस्टर्बेंस तमामु घणी आहे। त उनजे करे उहे सभु शयूं मैनेज करण बि असां सभिनी जो कमु आहे। मैनेज करण खां अलावा असांखे सभ खां पहिरियां इहो ख़्यालु करणु खपे त असांखे पंहिंजी सिहत आहे, जान आहे त जहान आहे, सॼी दुनिया हले थी पंहिंजे हिसाब सां। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन वक़्तु असां हिकिड़ी लास्ट ईयर बि ॾिसो एतिरो असां डिस्टर्ब रहियासीं, उन खां पोइ मुश्किल सां वञी करे पंहिंजे शेड्यूल ते आया आहियूं ऐं आहिस्ता आहिस्ता थोरो कुझु आयासीं। ऐं हाणे लॻो त लाइफ पंहिंजी तरफ़ रवां दवां हलण वारी आहे, त वरी जेको आहे सो हिकिड़ी ॿीहर जेका लहर उथी आहे उन में खोड़ सारा हज़ार अहिड़ा माण्हू जेके इफेक्टिव थिया आहिनि ऐं हींअर केस वधनि था पिया। उनजे करे मां ज़रूरु तव्हांखे चवंदसि त पंहिंजे फैमिली जो, जेके असांजा बुज़ुर्ग घरनि में आहिनि, उन्हनि जो तमामु वधि खां वधि सिहत जो ख़्यालु रखणु खपे। त बिल्कुलु असां जीअं पंहिंजो ख़्यालु रखंदासीं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां बीमारियुनि खां ऐं मुसीबतुनि खां बची सघंदासीं। ऐं उन खां अलावा नाला शामिल कयूं त कंहिंजा कयूं छो खोड़ सारा ॾिसण वारा आहिनि, कंहिंजो नालो खणूं था त वरी पोइ मसइलो आहे, नथा खणूं त मूंखे थोरो थींदो आहे। त बख्शो ख़ान शर आहिनि, उन खां अलावा आहिनि ग़ुलाम नबी ऐं नासिर अली दायो, अदा लख थोरा तव्हांजा, आसिफ अली खोसो ऐं मोमिना ख़ान मुंहिंजो प्रोग्राम ॾिसनि थियूं। अल्लाह ताला उन्हनि खे हमेशह ख़ुशि रखे। असगर चाचड़ तव्हांजी दुआऊं अदा, अल्लाह तव्हांखे बि हमेशह आबाद रखे, तव्हांजी दुआउनि जी तमामु घणी थोराइती आहियां। एंड शुएब जुनेजो उन्हनि बि असांखे मैसेज कयो आहे, यादि छो था कयो, असां त हिते ई आहियूं। ऐं तनवीर अली जतोई मैसेज कयो आहे, अच्छा वरायो नालो लिखियलु आहे, आई थिंक सो, ख़बर न आहे। जवाद अली, मोहम्मद बलोच डायरी प्रोग्राम ॾिसनि था, थैंक यू सो मच। असगर शीराज़ ऐं उन खां अलावा जिब्रान अली अबड़ो आहिनि, ग़ुलाम मोहम्मद मिराली, वालेकुम अस्सलाम। मज़हर अली बुघियो, वसीम मला ऐं उन खां अलावा माजिद अली मुर्शिद जी ओके। शहज़ाद मैसेज कयो आहे, सुहेल सिराज अहमद भुट्टो, ठीकु आहे जी। ऐं ग़ुलाम हुसैन मजीद राना मैसेज कयो आहे, साकिब अली मैसेज कयो आहे, रियाज़ ख़ासखेली मैसेज कयो आहे असांखे इनबॉक्स में। ऐं ग़ालिब हुसैन बि ऑनलाइन आहिनि, गुलाम नबी जो अगेन असां वटि मैसेज आयो आहे। ऐं माहिर ख़ान बि मैसेज कयो आहे, इक़बाल सुमरो, मुख़लिस दोस्ती, अच्छा हीउ नालो आहे,
ऐं IIT शायदि ठहियल आहे ईअं। ऐं रियाज़ सारियो, अब्दुल गनी सोलंगी, यासीन जान सुमरो असांखे मैसेज कनि था पिया था, एंड इजाज़ अली अब्बासी मैसेज कनि था, ताहिर मैसेज कनि था, सैफुल्ला भंगवार, ओके, अदा गुलज़ार भंगवार आहे असांजो अदा जो डायरेक्टर असांजो सुठो, ऐं मौलाना किफ़ायतुल्ला शेख, ऐं अब्दुल गनी सोलंगी, ऐं अनवर ख़ान, मुनीर हुसैन, शहरयार नादिर, ऐं गुलज़ेब, ओके। अच्छा जी, और जो देखने वाले हैं बहुत सारे लोग ये मैसेजेस इनबॉक्स में करते हैं कि आप ज़रा उर्दू में बोला करें, हमें समझ आए, क्योंकि हम सिंधी समझ तो लेते हैं लेकिन बात करने के लिए ज़्यादा इजी रहता है कि हम आपको मैसेजेस करें। तो भाई वो भी हमारे बहुत ही अच्छे व्यूवर्स होते हैं, बहुत मोहब्बत देते हैं, सब लोग मैसेजेस करते हैं, उन सब की बहुत ही ज़्यादा थैंकफुल हूँ मैं, क्योंकि आप लोगों की मोहब्बत की वजह से ही मैं बताती चलूँ कि मेरे 1 मिलियन से बहुत ही ज़्यादा आगे माशाल्लाह से क्रॉस करके मेरे फॉलोअर्स हैं, जो अब मेरे साथ मेरे पेज पे मौजूद होते हैं हमेशा। जब भी मैं कोई भी पोस्ट रखूँ तो ऑन द स्पॉट, मतलब जस्ट नाउ मेरे कुछ रखने के बाद ही मैसेजेस और आप लोगों की काफ़ी जो ना कमेंट्स वगैरह होते हैं, और उसमें कुछ कमेंट्स ऐसे होते हैं जो नाकाबिल बर्दाश्त होते हैं। मैं कहती हूँ फिर भी उनका बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच कि आप ये भी लिखते हैं, क्योंकि आपने अपना मोबाइल उठाया, मैसेज किया, लिखा, यही आपकी जो ना बहुत बड़ी मेहरबानी होती है। और अली हैदर इज़ वॉचिंग, वाहिद बख्श, अच्छा, उन्हनि भी असांखे मैसेज कयो आहे, माशूक गाहो मैसेज कनि था असांखे इनबॉक्स खां, एंड आजिज़ अली भी मैसेज करते हैं, अली हसन बलोच, हमज़ा खान, एंड तस्लीम अहमद नारेजो। अच्छा, वकास अली ने मैसेज किया है। बहुत सारे लोग हैं हमारे साथ अभी ऑनलाइन बैठे हुए हैं, और मैंने उनको कहा कि इनबॉक्स में आप बताएं हमें कि आज आपने संडे पे क्या एक्टिविटी की है, और लॉकडाउन के इस सेकंड लहर में आप लोग किस तरह से एहतियात कर रहे हैं, घर में रहें और घरों में ही ज़्यादातर रहें। और काफ़ी लोग पूछते हैं कि आप के सॉन्ग्स, वीडियोस और कहाँ पे अवेलेबल होते हैं, तो मैं बताती चलूँ कि मेरा शैला गुल ऑफिशियल यूट्यूब अकाउंट है, उसको आप सब्सक्राइब कर सकते हैं, और मेरे जो लेटेस्ट अभी वीडियोस आए और जो भी आते रहते हैं वो आपको वही नोटिफिकेशन मिलती है। बहुत सारे प्रोग्राम्स में अपडेट करती रहती हूँ। अभी तो रमज़ान के शेड्यूल में, रमज़ान के बाद फ़ौरन ही सबके जो ना कॉल्स आना शुरू हो गई कि भाई बहुत सारे अच्छे अच्छे गेस्ट आपके पास आते हैं, और हम और भी गेस्ट इंशाल्लाह ताला बुलाएंगे, उनको भी हम अपने प्रोग्राम में रखेंगे, और बहुत सारी आप उनके साथ बातें, चिट चैट और उनकी पर्सनल लाइफ के हवाले से मालूमात हो जाती है प्रोग्राम के थ्रू। एंड उसके अलावा उनखां अलावा मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलां त तव्हां मूंखे ज़रूरु इहो फीडबैक ॾियो त मुंहिंजो मैशअप तव्हां ॾिठो आहे या न ॾिठो आहे, उनखे जल्दी जल्दी सां तव्हां शेयर कयो, छो जो मां पंहिंजे पेज ते बि उहो अपडेट कयो आहे, त उन मैशअप जो मूंखे तमामु घणो बहितरीनु रिस्पॉन्स आयो आहे। टिकटॉक ते बि तमामु घणी उन जूं खोड़ सारी वीडियोज़ ठहियूं आहिनि, ऐं असांजी नंढड़ी नंढड़ी बेबीज़ अदियूं उन्हनि सभिनी जेके से उन ते ठाहियूं आहिनि, छो जो उन मैशअप में सभु गाना सिंधी असांजा अचनि था, जेके असां शादियुनि में इंजॉय कंदा आहियूं। ऐं हीअ सॉन्ग स्पेशली जेको शादी जे सीज़न जे हिसाब सां ई आहे, त तव्हां सभु ज़रूरु उनखे ॾिसजो, इंजॉय कजो, ऐं खोड़ सारी जेके से उहे वीडियोज़ वग़ैरह तव्हां पंहिंजे ठाहिजो, ऐं टिकटॉक ते बि अपडेट करे सघो था। ऐं खोड़ सारा माण्हू टिकटॉक ते मतिलबु इहे जेको आहे सो चवंदा आहिनि त तव्हां असांखे बर्थडे विश नथा कयो, या खोड़ सारी वीडियोज़ वग़ैरह ठाहे करे इनबॉक्स नथा कयो। त इनबॉक्स जी एतिरी कुझु घणी मूंखे मां जेको सो हिकिड़ो लिमिटेड जी चइबो आहे न त यूज़र्स हूंदा आहिनि, मां उन में आहियां, त घणो कुझु हर वक़्तु मां वीडियोज़ न ठाहींदी आहियां, कॾहिं कॾहिं ठाहींदी आहियां, कॾहिं कॾहिं अपडेट कंदी आहियां, सो बि जॾहिं दिलि चवंदी आहे त उन जे करे मां ज़रूरु चवंदसि सभिनी खे चवंदा आहिनि सपोर्ट कयो असांखे, मां उन्हनि खे ज़रूरु जेको सो मैसेजिस कंदी आहियां, इनबॉक्स में रिप्लाई बि कंदी आहियां, जॾहिं बि अगरि टाइम मिली वेंदो आहे बिल्कुलु। सो अच्छा, मां ॿुधाईंदी हलां तव्हांखे, तव्हांजे इनबॉक्स में खोड़ सारा मैसेजिस जमा थी विया आहिनि हलिया, ऐं जेके बि ॾिसण वारा सां गॾु हिन वक़्तु वेठा आहिनि उहे उन में माशाल्लाह सां 1.3K आहिनि जेके असां सां गॾु हिन वक़्तु ऑनलाइन आहिनि, ऐं उन्हनि जे मोहबतुनि जी तमामु घणी थोराइती आहे। कामरान खान मैसेज कयो आहे असांखे, ऐं उनखां अलावा बाबर अली मैसेज कयो आहे, मोहम्मद आमिर बि मैसेज कयो आहे, तारिक अज़ीज़ ऐं मुज़फ़र अली चांग, ऐं उनखां अलावा शीरा ॾे, अच्छा ओके नालो आहे या छा ख़बर न आहे। ईद मोहम्मद रोही आहिनि, उन्हनि जो सवेरे बि असांखे मैसेज शामिलु कयो हुयो। ऐं माशूक सुमरो, यासीन जान सुमरो, आई डेडिकेट बाय
अच्छा नो कोच खाइन ठीक आहे माशूक सुमरो खे उन्हनि मुंहिंजे ख़्याल में त ओके ऐं हाकिम अली वालेकुम अस्सलाम रशीद अहमद शेख इज़ वॉचिंग एंड उन खां मसूद सुमरो बि असांखे मैसेज कयो आहे आई कान अंडरस्टैंड सिंधी प्लीज़ स्पीकिंग हा इसमें भाई असांखे मैं आपसे उर्दू में बात कर सकती हूँ अगर आपको उर्दू समझ आती है तो, क्योंकि उर्दू इंग्लिश या सिंधी के अलावा तो फिर हम कोई काफ़ी सारी सी लैंग्वेज जो हैं वो खुद भी जो ना ट्रांसलेट कर रहे होते हैं या उसमें से देखते हैं कि किस तरह से हम बात कर सकते हैं, तो स्मैश नहीं आती। जेबी मरी और फलक खान एंड उसके अलावा मुख्तियार, उनके अलावा शम्सदीन एंड गुलाम नबी, अली गुल एंड असगर अब्बास मैसेज किया, सुहेल अकबर बलोच मैसेज किया एंड शाहनवाज खोसो इज वॉचिंग एंड अदी शैला गुल ख़ुशि आहियो वली मोहम्मद जी मां बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां। दुआ आहे तव्हां सभिनी जी ऐं तव्हां सभिनी भाइरनि जी, तव्हां सभिनी एतिरनि प्यार करण वारनि व्यूवर्स जी हमेशह दुआऊं गॾु हूंदियूं आहिनि त असां हमेशह ख़ुशि हूंदा आहियूं। मां पंहिंजी पोस्ट रखंदी रहंदी आहियां खोड़ सारियूं एक्टिविटीज़ जे हवाले सां, कुझु अहिड़ी पोस्ट हूंदियूं आहिनि जेके कुझु लाइन्स कुझु अल्फाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके पसंदि ईंदा आहिनि, दिलि खे सुठा लॻंदा आहिनि, मां तव्हां सां शेयर कंदी आहियां। सैयद ज़ादा इब्रार मैसेज कयो, इरफान शेख, सदाम सिंधी एंड उनके अलावा सुनील चावला, हाय आप कराची से ही हैं, बहुत अच्छी बात। जौहर अली जाफरी एंड मुश्ताक अहमद, सो सबके मैसेजेस आ रहे हैं। गुलबहार, अमीर सिंधी एंड सैयद इमरान अली शाह, फलक खान, सिकंदर बलोच, एक सिकंदर बलोच मेरे भाभी है एंड जामिन मैसर, उर्दू जी उर्दू मुजम्मिल शाह कहते हैं उर्दू जी उर्दू। चलिए जी उर्दू में बात कर लेते हैं आपके साथ, ऐसा कोई मसला नहीं, क्योंकि हमारे सिंधी स्पीकिंग यहाँ पे जितने भी हैं बहुत सारे ज़्यादा, सब माशाल्लाह से सिंधी समझते हैं, सिंधी बोलते हैं, तो उनके लिए मसला नहीं है कि मैं अगर उर्दू में बात करूँगी तो वो समझेंगे नहीं। लेकिन ये है कि इनबॉक्स में फ़ौरन ही मैसेजेस आ जाते हैं कि भाई आप सिंधी स्पीकिंग है तो सिंधी में बात करें, और मैं उनको ये बताती हूँ कि सिंधी या हम लोग जो पाकिस्तान के लिए काम कर रहे होते हैं, हम तो बलोची सिंधी उर्दू सबको एक दूसरे के साथ हम सब मिले होते हैं और सब मिले जुले जो होते हैं एक दूसरे के साथ सपोर्ट भी करते रहते हैं। एंड सफदर हुसैन मेमन ने भी लिखा है जी उर्दू तो ये जो सिलसिला होता है ना, हमेशा मैं जब भी देखती हूँ मुझे बड़ा मैं एक्साइटेड ज़रूर हो जाती हूँ, और उसके अलावा कभी कभी ना मुझे हंसी भी बहुत आती है। तो ज़रूर जी मैं आप लोगों के साथ उर्दू में ही बात करूँगी, कोई ऐसा मसला नहीं है। हमारे सिंधी स्पीकिंग सारे माशाल्लाह से अब बहुत ही ज़्यादा पढ़े लिखे और एक अप टू डेट सारी चीज़ें होते हैं, बहुत अच्छे ऑफिसर्स, बहुत अच्छे अपने कामों से जुड़े रहते हैं, तो सब समझते हैं उर्दू लैंग्वेज। एंड उसके अलावा फ़हीम अहमद उठो, ए सलीम ओलाई ने मैसेज किया, असद अली राहिरी एंड चांद जेब गुजर, चंद जेब ओके जी, रफ़ीक अहमद ने भी मैसेज किया है हमें, इमदाद अली ने मैसेज किया, सौराब खान है, वहीद वफ़ाई दिनार बरड़ो, ओहो ये वहीद वफ़ाई हमारा एक शायर हैं, और अदा वहीद ने तो मैसेज आज वो उनको शायद पता ही नहीं होगा क्योंकि मैं अचानक लाइव आई हूँ, और मैंने पोस्ट रखी थी तकरीबन 1-1.25 घंटा पहले कि मैं आज लाइव आऊँगी, संडे है तो संडे पे थोड़ी सी गपशप हो जाए। शौकत अली लाशारी ने मैसेज किया है, पपन सोलंगी ने मैसेज किया है, असगर भी हमारे साथ है, अब्दुल गफ़ार प्यारी आपकी क्या हाल हैं जी, मैं बिल्कुल ठीक हूँ आपकी दुआ से। फारूक अहमद भी हमारा प्रोग्राम देख रहे हैं, सजाद अली जमाली हमारे साथ है, एजाज बलोच हैं, शीरा परदेसी इज़ वॉचिंग, परदेसी हैं आप, कहाँ रहते हैं ये ज़रूर बताएं। मुश्ताक अहमद राहमो, आवाज़ जो न्यू एल्बम मां बिल्कुल एल्बम जी रिकॉर्डिंग्स कुछ हुयूं ऐं कुछ कंप्लीट न करे सघियसि, इन जे करे जो मां ॿुधाईंदी हलां त लॉकडाउन जे करे ऐं कोरोना वायरस जी जेका सा लहर तमामु घणी हैवी थी, पोइ उन जे करे कुझु तबियत नासाज़ हुई, त डॉक्टर्स वग़ैरह बि असांखे रिकमेंड कयो तो थी सघे तो पंहिंजे घरनि जे अंदरि रहो, ऐं जीअं तव्हां रश में या लॉन्चिंग के लिए ॾिसो एतिरा सारा माण्हू ईंदा आहिनि, भी जब एल्बम्स आते हैं या ये रिकॉर्डिंग्स होती हैं इन कामों में, तो फिर लोगों की रश लगती है, जहाँ लोग आपके साथ ज़्यादा मिलते जुलते हैं तो डेफिनेटली फिर आप किसी भी बीमारी को कभी रोक नहीं सकते। तो इसीलिए हमने काम मैंने इस रमज़ान में बहुत लिमिटेड किया, और मैं थोड़ा सा मूव होके फिर घर पे रेस्ट किया, उसके बाद कुछ सोलो सॉन्ग्स बनाए, कुछ डुएट बनाए।
नहीं जी, सिंधी एंड सिंधी खूबसूरत मीठी ज़ुबान है जी, बिल्कुल सिंधी, आई एम प्राउड ऑफ सिंधी। एंड जो सिंधी लैंग्वेज है हमारी बहुत मीठी ज़बान है। सिंधी, सराइकी, बलोची सब ज़बानों से हमें बहुत ज़्यादा मोहब्बत है। एंड मैं इसलिए बात कर रही हूँ कि सब समझ पाएँ कि क्योंकि काफ़ी सारे मैसेजेस इनबॉक्स में आए, उन्होंने रिक्वेस्ट की कि आप ज़रा प्लीज़ उर्दू 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 तो हमने कहा चले जी उर्दू में बात कर लेते, कोई मसला नहीं है। एंड अच्छा जी, और उसके अलावा ज़ुबैर रफ़ीक मैसेज करते हैं, अब्दुल अहमद मैसेज करते हैं, आमिन बलोच हैं, एंड साबिर मुग़ल, नवीद जमाली। अदी असांजा मैसेज छो नथा पढ़ो? अदा बिल्कुल पढ़ंदासीं नवीद भा, तव्हां असांजा भाउ आहियो। एंड क्या लिखा हुआ है, सऊदी अरब से गुलाम मोहम्मद मीराली ने मैसेज किया है, कयो आहे उन्होंने असांखे मैसेज। शफ़ी बुट्टी असांखे मैसेज कयो आहे। ऐं उन खां अलावा मोहम्मद इब्राहिम, रईस नसरुल्ला ख़ान, ठीकु आहे जी, ओके। एंड अली रज़ा मैसेज कयो आहे। मेहरान अली सहड़ो, अच्छा ओके। आज़म टालपुर मैसेज कयो। उन खां अलावा सलीम मैसेज कयो आहे, जावेद मैसेज कयो आहे असांखे, अब्दुल ख़ालिक आहे, सनाउल्ला मैसेज आयो आहे, नियाज़ अहमद गोला, बेवस बख्श अली सुमरो, कोई गीत तो सुनाए। ओए होए जी, गीत की फरमाइश बड़ी जब भी गीत की फरमाइश आती है ना तो मेरे पास फरमाइशों वाला जो सिलसिला होता है वो बड़ा मुश्किल कहते हैं ना, वो हो जाता है कि मैंने क्या सुनाना है, क्या सुना है। कुछ ना कुछ एंड में करते हैं, कुछ ना कुछ एंड में गुनगुनाते हैं। एंड उसके अलावा मोहम्मद उतेरो, सलाम आपको, वालेकुम अस्सलाम जी। कमर कमर असांखे मैसेज कयो आहे। उन खां अलावा नरेश मैसेज कयो आहे कि फारूक अली शेख लिखनि था, अस्सलाम वालेकुम। एंड खातू मुर्शिद इमरान, हो भी नाला काफ़ी सारा जेके से मिक्सअप थींदा वञनि था पिया, सो मां ज़रूरु चवंदमि त अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम जी। कंहिं लिखियो आहे संजय मोहन, अली हैदर भी में लिखियो था, माशाल्लाह ग्रेट, थैंक यू सो मच। एंड तमाम देखने और सुनने वालों को मेरी तरफ से सलाम जी। बिल्कुल, ये हैं हमारे पास इरशाद रियाज मक्सी साहब, वालेकुम अस्सलाम जी, आपका बहुत बहुत शुक्रिया। एंड उसके अलावा संजय मोहन ने लिखा अस्सलाम वालेकुम एंड या अली मदद, मौला अली मदद, बिल्कुल जी। एंड सूरज अली, सूरज, मैंने कहा ये सूरज और फिर अली कहाँ से आ गया, तो उन्होंने लिखा गुड वीडियो, थैंक यू, हम आपके बहुत बड़े फ़ैन हैं। सऊदी अरब से जानू, सऊदी अरब से एक जानू हैं, दूसरे खुशू लिखा हुआ है, क्या लिखा हुआ है, ओके। एहसान अली वॉइस ऑफ सिंध है, तारिक अजीज़ का भी मैसेज आ चुका है। नसीर मरीम असांखे मैसेज कनि था त असां प्रोग्राम ॾिसूं पिया। तव्हांजो सराइकी और उर्दू में कोई सॉन्ग ज़रूर होना चाहिए। सराइकी में तो मेरा एक सॉन्ग है, थोड़ा आज गुनगुना देते हैं, वैसे मेरे भाई हैं बख्त, उसका भी बहुत ज़्यादा ये फेवरेट सॉन्ग है। मिलणाए ते मिल वञ जानी, खिलणाए ते खिल वञ जानी, तैकड़ मेरी दिल मां दिए, मैकू तेरी याद सतांदिए, मैकू तेरी याद सतांदिए। मिलणाए ते मिल वञ जानी, खिलणाए ते खिल वञ जानी, तैकड़ मेरी दिल मां दिए, मैकू तेरी याद सतांदिए। ये सराइकी में सॉन्ग है मेरा और बहुत ही फेमस है काफ़ी। सिकंदर बलोच बोल रहे हैं कि हम आपको देख रहे हैं, बहुत शुक्रिया, आप हमें देख रहे हैं। और उसके अलावा ये है कि बिलाल अहमद लगारी ने भी हमें मैसेज किया है। और उसके अलावा है मोहम्मद इमरान आफरीदी, एक तो भाई हमारे हैं मेरे इरफान आफरीदी, वो तो नहीं है, यहाँ से आ गए। क्या हाल है जी, ये कमेंट्स हमसे पूछते हैं लाल मोहम्मद बलोच साहब जी, हम बिल्कुल ठीक हैं आपकी दुआओं से। एंड उसके अलावा काफ़ी सारे मैसेजेस आ रहे हैं। और बसीर अफ़गान, ठीक है। एंड
जावेद मीरानी नाइस सॉन्ग, थैंक यू सो मच। एंड मज़हर अयाज अच्छा हला नजीबुल्ला, ओके, इन्होंने हमें कमेंट्स किया है। एंड गुलाम हुसैन काका, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, आपने गुड लक लिखा है। एंड उन खां अलावा रियाज़ ज़ख्मी ठीक है जी, थैंक यू। एंड उन खां अलावा मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदी हलां कि ज़ैनुल अच्छा न ज़ाहिद हुसैन चांग मैसेज कयो आहे, अली बख्श मैसेज कयो आहे असांखे, अली बख्श ॿिया बि आहिनि उन्हनि बि मैसेज कयो आहे, तारिक अज़ीज़ अॻे न असांखे खोड़ सारा मैसेजिस कनि था पिया, ऐं अली रज़ा चांडियो मैसेज कयो आहे। एंड मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां चयमि त संडे ते तव्हां सां थोरी चिट चैट थी वञे, कुझु गपशप हुजे, ऐं तव्हां पंहिंजी फरमाइश जे लाइ बि मैसेजिस करे सघो था, ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿोलियूं हमेशह तव्हां सां थींदियूं आहिनि पंहिंजे पेज ते। वरी मां तव्हांजी तमामु घणी लख थोराईती आहियां, आप लोगों के मोहब्बत का, आप लोगों के जो इतने क्या कहते हैं कि साथ का बहुत शुक्रिया। अल्हम्दुलिल्लाह जो ना 11 लाख बहुत ही ज़्यादा माशाल्लाह से एक आप लोगों की मोहब्बत है। 1 मिलियन से मेरे जब क्रॉस हुआ था तो मैं आप लोगों के पास लाइव यहाँ से ज्वाइन मैंने किया, मुझे बहुत अच्छा लगा, खुशी हुई थी। तॾहिं मां चयमि त तव्हांखे मां थैंक्स कयां, मैंने सबको थैंक्स कहा था, मां सभिनी खे शुक्रिया चयो, उन्हनि जी मोहब्बत आहे तंहिंजे करे असां एतिरी मोहब्बत न पुॼाए। हाणे जेका तव्हां ॾिसो था पिया त माशाल्लाह सां मां अगरि पंहिंजी का पोस्ट रखंदी आहियां, का बि अपडेट हर वक़्तु तक़रीबन ॾींहं में राति में जेको बि हालात वाक़िया ॾिसो था पिया, के बि नोटिफिकेशंस वग़ैरह तव्हां चाहियो था त असांजे पेज ते तव्हांखे अपडेट ख़बर पए त सॉन्ग्स कहिड़ा था अचनि, वीडियोस कहिड़ा पिया हलनि, ऐं मुल्क जहान जे हवाले सां कहिड़ी कहिड़ी जेका असां अपडेट आहे त ज़रूरु तव्हां मुंहिंजे पेज खे फॉलो कयो, ऐं पंहिंजे ग्रुप्स वग़ैरह में बि शेयर कंदा रहो, ऐं खोड़ सारी वीडियोस ॿियूं बि ईंदियूं वेंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेको मुंहिंजो न्यू मेशअप आयो आहे तमामु बहितरीनु, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे साननि, उहो बि हिट थियो आहे, ऐं तव्हां सभिनी मोहब्बतुनि में जेको सो पंहिंजे दुआनि में हमेशह यादि रखियो आहे। ऐं इहो बि ज़रूरु तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त तव्हांजे घर में ओकेजन थियनि था या दावत वग़ैरह शादियूं, त उन्हनि में तव्हां पंहिंजो इंजॉय करे सघो था, उन्हनि मैशअप ते डांस करे सघो था, इंजॉय कयो, ऐं पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु करियो, छो जो हिन वक़्तु ॾिसो था पिया त खोड़ सारा जेके से लॉकडाउन जे करे मसइला आहिनि, फाइनेंशियली सभु माण्हू डिस्टर्ब थी विया आहिनि, हलिया घरनि जे अंदरि रहो, बीमारियुनि खां असीं बची सघूं, ऐं पंहिंजी जेको फैमिली जो वधि खां वधि ख़्यालु कयूं। सो बहरहाल दिलि चयो त तव्हां सां गॾु संडे में जॉइन करणु खपे, त तव्हां सभिनी जी मोहब्बतुनि जी तमामु घणी थोराइती आहियां, हमेशह तव्हां मोहब्बत ॾिनी आहे, हमेशह ईअं पंहिंजे मोहब्बत खे क़ाइमु रखिजो। मां तव्हां हाणे इजाज़त वठां थी, इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सिहत रही त तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी, ऐं खोड़ सारा व्यूअर्स आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो, तंहिं करे मां पंहिंजी नोटिफिकेशन लाइ तव्हांखे चयो त तव्हां मुंहिंजे अगरि यूट्यूब जेको मुंहिंजो आहे शैला गुल ऑफिशियल, उनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो, उन ते मुंहिंजा लेटेस्ट वीडियोज़ ईंदा आहिनि, उहे ज़रूरु तव्हां ॾिसजो। तो भाई आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया, हमारे जो भी बलोची, सिंधी, पर्शिश जो भी हमारे भाई हैं और हमारे जितने भी व्यूअर्स हैं उन सबका बहुत बहुत ज़्यादा शुक्रिया। आप हमेशा खुश रहें, मेरी दुआएं आप लोगों के साथ हैं। एंड आखिर में एक प्यारा सा सॉन्ग लाजमी होना चाहिए, ये लिखा है हमारे भाई अरशाद मक्सी साहब ने, एंड उसके अलावा भी काफ़ी सारे मैसेज मैं भी देख रही थी कि उन लोगों ने मैसेज लिखे कि आप ज़रूर एंड में कुछ गाना गाइएगा। तो एक अभी लेटेस्ट जो मेरा सॉन्ग आया था, मैडम नूरजान को मैंने ट्रिब्यूट किया था, वो मैं आपको थोड़ा सा एंड में गुनगुना के सुनाती हूँ। जो न मिल सके वही बेवफा, ये बड़ी अजीब सी बात है, जो चला गया मुझे छोड़कर वही आज तक मेरे साथ है, जो न मिल सके वही बेवफा। थैंक यू सो मच, अपनी दुआ में हमेशा याद रखिएगा, और आप भी जो ना जहाँ भी हों खैरियत से हों, हमारी बहुत सारी दुआएं आप लोगों के साथ हैं। तव्हां सभिनी सां गॾु दुआ हमेशा मुंहिंजो गॾु आहिनि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, पंहिंजे दुआनि में मूंखे ज़रूरु यादि रखिजो, पंहिंजे सिहतयाबीअ जो ऐं पंहिंजे फैमिली मेम्बर्स जो वधि खां वधि ख़्यालु रखिजो। ऐं छो जो हिन वक़्तु जेको लॉकडाउन आहे, जिन करे तमामु घणी हिन जी सेकेंड लहर हली आहे, हुन में जेको असां कोरोना वायरस जे करे खोड़ हज़ारे माण्हू जेके इफेक्टिव आहिनि, ऐं पंहिंजे फैमिली जी केयर कंदासीं, असां घर जे अंदरि रहंदासीं, डेफिनेटली असां पंहिंजी बीमारियुनि खां, मुश्किल परेशानी खां बची रहंदासीं। त पंहिंजे घर में रहो, सेफ रहो, पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। मूंखे इजाज़त ॾींदा इंशाअल्लाह ताला, ज़िंदगी रही सिहत रही, वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी पंहिंजे पेज ते, ऐं अल्लाह निगहबान।